घोटकी रीजनल डायरेक्टर सखर कॉलेज प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़ चयो आहे त कंहिं बि मुआशिरे जी बहितरी जा सभु रस्ता तालीमी इदारे ॾांहुं वञनि था। तालीमी क़ौमनि जी क़िस्मत खे तब्दील करणु छॾींदी आहे। इन ई तालीम जे ज़रिए इख़लाक़ी ज़वाल जे उरूज ते पहुतल यूरोप अज़मतुनि जा मीनार अॾे छॾिया आहिनि। अहिड़ो इज़हार हुन छंछरु ॾींहुं डिग्री कॉलेज घोटकी में शानदार तक़रीब दौरान मूमल मैगज़ीन जो इफ़्तिताह कंदे कयो। हुन चयो त हिन कॉलेज में मूं जेका मशल रोशन कई हुई, अॼु ख़ुशी थी आहे त उन जी रोशनी घटि थियण बदिरां ॾींहों ॾींहुं वधी रही आहे, जंहिंजो क्रेडिट डिग्री कॉलेज घोटकी जे प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ ताहियो ऐं कॉलेज जे उस्तादनि जी टीम ते आहे, जिन माज़ी जी शानदार रिवायतुनि ते अमल कंदे मूमल मैगज़ीन जारी कयो आहे। हुन चयो त डिग्री कॉलेज घोटकी हर हवाले सां सिंध जे चंद कॉलेजनि में पंहिंजी हैसियत मञाई आहे। उमेद कजे थी त हीउ कॉलेज मुस्तक़बिल में नोबेल प्राइज़ हासिल कंदड़ शागिर्दनि पैदा कंदे। कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ ताई चयो त जॾहिं इदारनि जी सरवाणी डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़ जहिड़नि माण्हुनि जे हथ में हूंदी आहे त इदारा अहिड़ी रफ़्तार सां ई तरक़ी कंदा आहिनि। हुन चयो त मुंहिंजी महिनतुनि जो समूरो क्रेडिट उस्तादनि, नॉन टीचिंग स्टाफ ऐं शागिर्दनि मथां आहे, जेके ॾींहुं राति महिनत करे कॉलेज जो नालो रोशन करे रहिया आहिनि। मैगज़ीन जी एडवाइज़री पारां प्रोफेसर ख़ादिम हुसैन गुनियो पारां मैगज़ीन मुतलिक़ मालूमात फ़राहम कई ऐं एडिटोरियल बोर्ड जे सभिनी मेंबरनि जी ख़िदमतुनि खे साराहियो। तक़रीब में उस्तादनि, शागिर्दनि ऐं मुअज़्ज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त मूमल मैगज़ीन जे महूरत कंदे सभिनी ख़ुशीअ जो इज़हार कंदे इन्ही सिलसिले खे जारी रखण जो अज़म कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।